ऑफिशियल पर बराह रास्त वीडियो स्ट्रीमिंग भी मुलाहिजा कीजिए। रेडियो पाकिस्तान हैदराबाद, कराची, खैरपुर, लाड़काणो, मिठी ऐं भिटशा प्रोग्राम पेश करे थो तारन भरी रात। पेशकश रेडियो पाकिस्तान हैदराबाद, तारन भरी रात। सवाल जे निशान जहिड़िया, सवाल जे निशान जहिड़िया, ज़िंदगी इम्तिहान जहिड़िया। खोखला टहक ऐं पिकियूं मुरकूं, प्रीत दर्दनि जे मान जहिड़िया। दर्द जे देस में अकेली ख़ुशी, जंग जे कंहिं ऐलान जहिड़िया। अस्सलाम वालेकुम। सदा सोणी सुखी सताबी माओ जहिड़ी मिठी ऐं मानाइती। वादीअ महिराण जे हर वस्ती, वाहण, शहर, ॻोठ, पाड़े ऐं घरनि में जिते जिते मुंहिंजो आवाज़ पहुची रहियो आहे, उन्हनि समूरनि समातुनि खे राति जी सांत में परवीन लाजपत भलीकार चए थी। प्रोग्राम आहे तारन भरी रात। प्रोग्राम जो पेशकार आहे रोशन अली कल्होड़ो। असांजे आवाज़ खे अव्हां जी समातुनि ताईं रसाए रहियो आहे स्टूडियो इंजीनियर तौफ़ीक मेमून। लाइ निगरान इंजीनियर आहे हाजी मोहम्मद खोखर, जॾहिं त ड्यूटी ऑफिसर राहिल अहमद। सामिन तारन भरी रात सूबाई नशरियाती राब्ते ते भी हिकु ई वक़्तु रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां अलावा रेडियो पाकिस्तान कराची, भिटशा, खैरपुर, लाड़काणे ऐं मिठीअ तां ॿुधी रहिया आहियो। ऐं इन खां अलावा असांजा FM 101 जा सामीन बि असां सां गॾु हूंदा। सभिनी माइनातनि महिरबाननि सां असीं जुड़ियल रहंदासीं राति 11 वॻे ताईं। ऐं आगाज़ कंदासीं तारन भरी रात जो हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ मुमताज़ लाशारीअ जो।
भरी रात जे आगाज़ में अव्हांखे मुमताज़ लाशारी ॿुधायोसीं जंहिंमें राज़ी थियण जी ॻाल्हि हुई। सो असांखे बि कोशिशि इहा करणु घुरिजे त असांजे आस पास जेके बि असांजा वेझा मिट माइट दोस्त रहनि था उन्हनि खे कॾहिं नाराज़ न कजे, छाकाणि त जॾहिं बि कंहिंखे नाराज़ कबो आहे न, सची ॻाल्हि आहे त इंसानु पाण बि ॾाढो परेशान थींदो आहे। सो पाण खे बि ख़ुशि रखो ऐं पंहिंजे वेझनि खे बि ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा कयो। ऐं उहा इहा ॻाल्हि बि हक़ीक़त आहे त सभिनी खे हिकु ई वक़्तु ख़ुशि रखे सघिजे, इहो बि ॾाढो वॾो मरहलो आहे ऐं मुश्किल बि आहे। सो कोशिशि करणु घुरिजे, कोशिशि सां त वॾे खां वॾा मसइला हल थियो वञनि ऐं मुंझारा बि जेको आहे हल थियो वञनि। सो कोशिशि जारी रखणु घुरिजे। हा, इहा बि हक़ीक़त आहे त इंसान वक़्त सां गॾु गॾु जेको आहे तब्दील थींदो रहियो आहे, पर सची ॻाल्हि आहे त इंसान जा रवैया, सोच, अहसास, ॾुख सुख अॼु बि साॻिया ई आहिनि। अॼु बि असीं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे महसूसु कयूं था ऐं उअं ई ख़ुशी बि असांखे महसूसु थींदी आहे त ॾुख बि असांखे ओतिरी तकलीफ़ ॾींदो आहे जेको अॼु खां सदियूं अॻु इंसाननि खे महसूसु थींदियूं हुयूं। हिकिड़े शाइर जी सिटरूं जेके आहिनि कुझु इन ई क़िस्म जूं आहिनि जेके यकीननि तव्हांजे दिलि जी तर्जुमानी कंदियूं। हा, यादि अची वियो त इहे इमदाद हुसैनीअ जूं सिटरूं आहिनि। इमदाद चवे थो त रहियूं न से रिहाणियूं, रहियूं न से रिहाणियूं, रहियूं त बसि कहाणियूं, न मंघई रहिया उहे, न का उहा हवा रही, न का दरी न दर खुलियो, न दान दीद जो मिलियो, घिटीअ में गूंजंदी रुगो फ़क़ीर जी सदा रही। पखियड़ो पाया तोखे गिची अगानियूं पट जूं, चूडे गुल गुलाब जा विख विख विछाया, चूडे गुल गुलाब जा विख विख विछाया, चूरियूं खाराया जे ओरी हाल अजीब जा, थी पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहा, थी पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहा, जिथ रहे महबूब मुंहिंजो मां बि फिरंदो रहा, जिथ रहे महबूब मुंहिंजो मां बि फिरंदो, थी पखी मां प्यार वारे, थी पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहा, जिथ रहे महबूब मुंहिंजो मां बि फिरंदो रहा, जिथ रहे महबूब मुंहिंजो मां बि फिरंदो। जंहिं घिटीअ मां नादारो नाद सां हलंदो हले, जंहिं घिटीअ मां नादारो नाद सां हलंदो हले, मां चरनि जा तह मिटीअ खे चुभ सां चुमंदो रहा, मां चरनि जा तह मिटीअ खे चुभ सां चुमंदो रहा, जिथ रहे महबूब मुंहिंजो मां बि फिरंदो रहा, जिथ रहे महबूब मुंहिंजो मां बि फिरंदो। थी कबूतर दिल सिक मंझा सारो सजण खे
बरकत अलीअ जो ऐं बरकत अलीअ जो तालुक़ु जेको आहे सिंध जे ख़ूबसूरत ऐं तारीख़ी शहर रोड़ीअ सां आहे ऐं रोड़ीअ जे ई भरिसां जेकर असीं नज़र विझंदासीं त ख़ैरपुर असांखे नज़र ईंदो आहे ऐं ख़ैरपुर जो ज़िक्र मां अक्सर कंदी रहंदी आहियां पंहिंजे प्रोग्राम में छाकाणि त मुंहिंजूं खोड़ सारियूं यादगिरियूं उन सां जुड़ियल आहिनि ऐं उन्हनि खे अव्हां सां वंडींदी रहंदी आहियां उतां जा जेके बि असांजा साथी आहिनि दोस्त आहिनि ऐं जेके बि असां सां रेडियो जी दुनिया में रहिया आवाज़ जी दुनिया में सो उहे बि तमामु हिकु पंहिंजी हैसियत ऐं अहमियत रखनि था सो ख़ैरपुर जी ॻाल्हि इन करे करे आहियां त अॼुकल्ह तव्हांजे ज़हननि में बि ज़रूरु इहे ॻाल्हियूं ईंदियूं हूंदियूं त जेके मिठियूं मिठियूं खारकूं आहिनि खजियूं आहिनि ॾोका आहिनि डंग आहिनि अॼुकल्ह तव्हां जिथां जेॾां बि नज़र फेराईंदो त इहा तव्हांखे नज़र ईंदी ऐं इन हवाले सां असांजे सिंध जो सुहिणो शहर ख़ैरपुर तमामु घणो मशहूरु आहे ऐं हिते तमामु सुठी खजी थिए थी खारकूं थियनि थियूं ऐं उहो न सिर्फ़ु ॾेह में पर ॾेह में बि तमामु घणियूं मक़बूल आहिनि ऐं उन्हनि जी घुर्ज बि तमामु घणी आहे सो अॼु इहे ॻाल्हियूं करण जो मक़सदु इहो आहे त अॼु अव्हांखे हिकिड़ो ख़ुशूसी फीचर जेको रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जी पेशकश आहे जंहिंजो उनवान आहे ख़ैरपुर जी खजी चओ अचो त गॾिजी था ॿुधूं खजी ख़ैरपुर जी खजी ख़ैरपुर जी सिंधू दरिया सां गॾु हलंदे हलंदे जॾहिं असीं ख़ैरपुर ज़िले जे हद में दाख़िल थींदा आहियूं त सिंधू दरिया जे साॼे किनारे ते खजनि जूं डिघियूं ऐं वॾियूं कतारूं खजनि जे सुहिणनि वणनि जा हसीनो जमील बाग शुरू थी वेंदा आहिनि हिन पूरे इलाइक़े खे खजनि जी हसीन वादी ब्यूटीफुल पाम वैली जे नाले सां सॾियो वेंदो आहे इन्हनि बाग़नि में खजनि जा वण हिकु ख़ासि तरतीब सां पोखिया वेंदा आहिनि जिन जूं कतारूं चइनी तरफ़नि खां बिल्कुलु सिधियूं ऐं हर हिकु खजीअ जो वण ॿिए खजीअ जे वण खां 10 या 15 फुटनि जे फ़ासिले ते पोखियो वेंदो आहे जंहिंजे करे खजनि जा ही बाग हिकु वणंदड़ नज़ारो पेश कंदा आहिनि जॾहिं खजनि जा ही वण मेवो ॾींदा आहिनि त पूरे ख़ैरपुर जे इलाइक़े में माण्हुनि जी अचु वञु शुरू थी वेंदी आहे जंहिंमें ख़रीदारनि खां वठी हज़ारनि जी तादाद में रोज़गार जी ॻोल्हा में पूरे मुल्क मां मर्द ऐं औरतूं ज़रई माहिर मज़दूर शामिल हूंदा आहिनि ऐं हज़ारनि जी तादाद में ख़ानदाननि जे लाइ रोज़ी कमाइण जो ज़रियो पैदा थींदो आहे रोज़गार जी मौजूदगी उन्हनि मज़दूर माण्हुनि खे उस गरम हवा खां बेनियाज़ करे छॾे थी गरम ऐं तेज़ उस जे हिन मौसम में रोडनि ते खुलियल आसमान हेठां वेही ग़रीबी हाल में ज़िंदगीअ जूं महरूमियूं ऐं मुफ़लिसियूं कुझु ॾींहंनि लाइ उन्हनि मज़दूर माण्हुनि खां विसरी वञनि थियूं जो खेनि 3 महीना रोज़गार मिले थो गर्मीअ जे हिन मौसम दौरान रोडनि ते नज़र ईंदड़ मज़दूर औरतूं ॿार मर्द जंहिं ते नज़र फेराइबी त संदन चेहरे ते महरूमियूं न पर ख़ुशी नज़र ईंदी खजनि जे फसल जो मौसम मई खां अगस्त ताईं हलंदी आहे इन दौरान नेशनल हाईवे ते सफ़र कंदे असांजूं अखियूं अहिड़ा मंज़र ॾिसंदियूं आहिनि जिन में हज़ारनि जे तादाद में मर्द ऐं औरतूं रस्ते जे ॿिन्ही पासनि ऐं खजनि जे बाग़नि में मुख़्तलिफ़ कमु कंदे नज़र ईंदा आहिनि जिन मां कुझु खजनि जे गोशनि जी वाढी कंदे नज़र ईंदा आहिनि त के वरी गोशा खणंदे नज़र ईंदा आहिनि जेके ट्रैक्टर ट्रालीअ ते रखंदा आहिनि कुझु गोंशनि मां डंगनि जी चूंड कंदा आहिनि के गोंशनि मां ॾोकनि जी रोड़ कंदे नज़र ईंदा आहिनि के वरी ॾोकनि खे बाहि ते ॿरंदड़ वॾी तईअ में छुहारा कंदे नज़र ईंदा आहिनि इन ई सिलसिले में कुझु मज़दूर कमु कंदे ॿुधाइनि था नालो मुंहिंजो मोहम्मद अली आहे ऐं बाग़ ते हिन वक़्तु मज़दूरी कंदो आहियां ख़ारकुनि जी रोड कयां बि हिन ते पिणु बीठो आहियां ऐं असांजो मज़दूरी जो कमु कंदा आहियूं ख़ारकुनि जो हिन वक़्तु असांजे बाग़ ते कमु हले पियो ख़ारकुनि जो ख़ारकुनि जी कयूं पिया रोड वग़ैरह हिन वक़्तु ऐं टोकरा बि खणूं पिया वरी छुहारा बि थियनि पिया वरी कढ़ाई थिए पई पाणी में पोइ वरी टोकरा खणी वरी पेड़ ते विछाईंदा आहियूं पोइ वरी सुकण खां पोइ वरी खणी गॾु कंदा आहियूं पोइ ईंदो आहे मंडी मार्केट माल ईंदो आहे पोइ
ऐं उन मां सुठो दाणो कमाईंदा आहियूं असां। साईं बा मोहम्मद अली सुमरो डोका असां कपींदा आहियूं, पोइ वरी विझंदा आहियूं तईअ में वरी उहो रंग थी वरी सुकाए वरी 4 ॾींहं पिड़ ते रखंदा आहियूं। पिड़ ते रखी वरी पोइ बोरियूं इहे भरींदा आहियूं। उन खां बाद में वरी असांखे मालिक खे बि गंजो अची वेंदो आहे, असांखे मज़दूरी मिलंदी आहे। बाक़ी हाणे इहो आहे वरी खारकनि जो मसइलो आहे, डंग हूंदा आहिनि, डंग मां डोका हिन ते विझंदा आहियूं, बाक़ी डंग खारका कंदा आहियूं। वरी मंडीअ में वेंदो आहे, मंडीअ मां पोइ हाणे बोरियूं भरे ऐं ॿाहिरि मुल्क मोकिलींदा आहिनि, वरी बोरियूं भरे। मां अली मदद कारकुन जो कमु था कयूं, हिते चूंड था वेठा कयूं, कारका था ठाहियूं। अलाह जी रहमत बि वसे थी, उन जे करे जल्दी खपे में लॻा पिया आहियूं। रेडियो खैरपुर बि ॿुधूं था, कारकुन जो कमु बि कयूं था। अलाह खां माफ़ी बि वठूं था, रहमत तुंहिंजे में राज़ी आहियूं, पर रहमत न ॾिजां मुंहिंजा मालिक। ओ गलिए गलिए तो गया, ओ गलिए गलिए तो गया, आशिक तो ते आया, आशिक तो ते आया। काठ जी पेटी लो जा टुकड़ा, ओ थालन में तो जाया, थालन में तो जाया, थालन में तो जाया, आशिक तो ते आया। ओ गलिए गलिए तो गया, ओ गलिए गलिए तो गया, आशिक तो ते आया, आशिक तो ते आया। चना गोड़ जो राग आया, मुंहिंजो नालो निसार मन चना आहे। खारकुन जो कमु करे रहिया आहियूं। जीअं त खारकुन जी आमदनी तमामु घटि आहे, खारकुन जी महिनत तमामु वॾी आहे। जीवैया बची असांजी कजी वैया बची, मारू व्याहिन अची असांजे मारू व्याहिन अची। कीड़ा खाइण जहिड़ा डोका भरियो पेतियूं ऐं खोखा, हर को ख़ुशीअ मां नचे, कजी वैया बची। खजीअ जे हिन डोके खे सुकाइण खां पोइ खारक जे नाले सां पुकारियो वञे थो ऐं सुहिणी पैकिंग करे बाज़ार में विकिणण लाइ मोकिलियो वञे थो। हाणे त जदीद फार्मिंग जा तौर तरीक़ा बि कतब आंदा विया आहिनि। छुहारे लाइ सोलर टेक्नोलॉजीअ जो इस्तेमालु पिणु कयो वियो आहे। इन सिलसिले में वुमेन एग्रीकल्चर डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जी चेयरपर्सन मोहतरमा असमत राजपूत चवे थी, जीअं त असांजो ज़िलो खैरपुर जेको आहे खजूर वाले सां नामवर ज़िलो आहे। असां जेको आहे 2003 खां वठी करे कमु करे रहिया आहियूं ऐं खजूर जे हवाले सां जेको असांजो कमु थी रहियो आहे उन में असां खजूर जी प्रोसेसिंग उन बाबति ट्रेनिंग ॾेई रहिया आहियूं ॻोठाणे नाती नयतनि खे। त उन में जेको आहे सो खजूर खे कीअं वण खां कीअं लाहे, कीअं सुकाए, कीअं उनखे पैक करणो आहे। त उन हवाले सां असांखे पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल हिकिड़ो प्लांट बि ॾिनो आहे ऐं असां उनमें खजूर ड्राई करे रहिया आहियूं। जीअं वण मां ताज़ा डोको अचे थो, डोको लाहे करे डंग उनखे धोई करे उनखे थोरो आम हवा में एतिरो के पाणी खुश्क थिए ओतिरो करे ऐं उनखे पोइ वरी असां सोलर ड्रायर प्लांट में ड्राई करे रहिया आहियूं। 24 खां 48 कलाकनि थोरी उहा असांजी खजूर ड्राई थी वञे पई। हींअर असां बरसात जो इहो रिकॉर्ड आहे त असां जे फार्मर्स जी खजूर जेका आहे सा 5 लख जी पेटको वारनि ख़रीद कई आहे, जेका पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जे अंदरि एक्सपोर्ट ऐं ट्रांसपोर्ट जो हिकिड़ो सेल आहे, उन्हनि ख़रीद कई आहे। खजनि जो फसल हज़ारे माण्हुनि लाइ रोज़गार जो सबबु बणिजे थो, जंहिंमें तॾा ठाहींदड़, खारा ठाहींदड़, खारकुन लाइ काठीअ जा खोखा ठाहींदड़, भट्टा ठाहींदड़, ट्रांसपोर्ट ऐं खारकुन जी चूंड कंदड़ मज़दूर शामिल आहिनि। खारकूं, डंग, डोका, छुहारा, आधिया न सिर्फ़ पंहिंजे मुल्क अंदरि पर ॿाहिरिनि मुल्कनि में बि फ़रोख़्त कया वञनि था, जंहिंसां असांजे प्यारे मुल्क खे कमाइण जो मौक़ो मिले थो। ख़ासि तौर ते छुहारो वॾी तादाद में विकामियो वञे थो, जॾहिं त खारकुन खे बि दिलकश पैकिंग में मुख़्तलिफ़ अंदाज़ सां ख़रीद कयो वेंदो आहे, जंहिंमें हिकु बादाम खारक पिणु आहे जंहिं मां खोखड़ियूं कढी बादामियूं भरे विकिरो कयूं वेंदियूं आहिनि ऐं पिणु खारक मां मुख़्तलिफ़ शयूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। इन ई सिलसिले में मोहतरमा असमत राजपूत ॿुधाए थी, असां खजूर मां
वरी मुख़्तलिफ़ प्रोडक्ट ठाहिण बि सेखारियूं पिया, खजूर जी वैल्यूडेशन बि सेखारियूं पिया, जंहिंमें कतल मां असां जेको आहे सो हलवो बि तयारु करायूं पिया, उन मां असां लेदर बि तयारु करायूं पिया, उन मां असां सीरप बि तयारु करायूं पिया, खजूर जो असां अचार बि तयारु करायूं पिया, खजूर मां असां पेड़ा बि तयारु करायूं पिया, खजूर मां असां जेको आहे सो सीरप बि ऐं मुख़्तलिफ़ प्रोडक्ट जेका आहे सो तयारु कराए रहिया आहियूं। जीअं त असां वटि तमामु घणो छुहारो तयारु थिए थो त असां छुहारे जी बि वैल्यूडेशन कयूं पिया, छुहारे मां असां पेड़ा बि ठाहियूं पिया ऐं छुहारे मां असां पाउडर बि तयारु कयूं पिया। इन में को बि शक न आहे त खजनि जे फसल खे अञा बि वधीक मौसर अंदाज़ में उन जी पैदावार में इज़ाफ़ो कयो वञे ऐं जदीद टेक्नोलॉजीअ जे ज़रिए बहितर अंदाज़ ऐं हुकूमत जे सरपरस्तीअ में खजनि जी सनत जी हौसला अफ़ज़ाई पिणु कई वञे त असांजे प्यारे वतन ऐं उन जे मारोड़नि खे तमामु घणा फ़ाइदा हासिल थी सघनि था। हींअर मां खजीअ जे फसल जे हवाले सां ख़ुसूसी फीचर ॿुधी रहिया हुआ। खजी खैरपुर जी रावी ऐं प्रोड्यूसर अफ़साना चन्ना, पेशकश रेडियो पाकिस्तान खैरपुर। तारन भरी रात सुबह नशरियाती राब्ते ते ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां अलावा रेडियो पाकिस्तान कराची, बिटशा, खैरपुर, लाड़काणो ऐं मिठी धाम। हींअर तव्हां हिन प्रोग्राम में खैरपुर रेडियो जी जेका ख़ारकुन जे हवाले सां फीचर तयारु थियल हो उहो ॿुधी रहिया हुआ ऐं तव्हांखे ख़बर पई हूंदी त ख़ारकुन सां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठाहियूं वञनि थियूं ऐं सीधो रुॻो घणे भाङे ख़ारकुन खाऊं था, खजी खाईंदा आहियूं ऐं छुहारा खाईंदा आहियूं। छुहारा वरी ख़ुशीअ जे मौक़े ते विरहाया बि वेंदा आहिनि ऐं असां जॾहिं ख़ुशी तॾहिं बि असांखे थींदी आहे जॾहिं असांजा महिरबान असांखे इहो अहसासु ॾियारींदा आहिनि त हू असां सां गॾु आहिनि। जीअं हींअर मूं ताईं कुझु नाला पोइ आहिनि, उन्हनि में प्रीतम आबाद खां अब्दुल रहीम बिरोई बि असांजो भाउ असांखे ॿुधी रहिया था। तव्हांजी महिरबानी, तव्हां तमामु घणे ध्यानु ऐं गौर सां प्रोग्राम ॿुधंदा आहियो ऐं प्रोग्राम जो हर हिकु अखर जेको आहे उनखे ज़हन में रखंदा आहियो ऐं उन हवाले सां असांखे मशवरा बि ॾींदा आहियो, सलाह बि ॾींदा आहियो। तव्हांजी महिरबानी। ऐं बदीन चौक खां एम रफ़ीक मल्ला, साइमा नाज़ मल्ला बि असांखे ॿुधी रही आहे। शहर जोल खां अली मोहम्मद उदासी, सांगड़ खां अब्दुल रहमान लगारी, ॻोठ हाजी दुर मोहम्मद मक्सी खां नादिर अली मक्सी ऐं एहसान अली मक्सी, शहर कोट लालू खां गुल मोहम्मद मरी, उमरकोट खां अर्जुन दास ऐं जे कुमार बि असां सां गॾु आहिनि। अठट मोरी में असांखे ॿुधी रहिया आहिनि इलाही बख़्श चांडियो, शहज़ाद इलाही चांडियो ऐं अलादाद गोरचाणी। इन खां अलावा असांखे ॻोठ जमड़ाओ खां मोहम्मद छुट्टल, इबू पोट्रो, उस्ताद दुर मोहम्मद शर ऐं मोहम्मद हनीफ़ रिंद बि असां सां गॾु आहिनि। ॿाहिरि तव्हांजी महिरबानी ऐं असांजा ॿिया महिरबान बि शामिलु थींदा प्रोग्राम में जिन असांजे ख़त लिखिया आहिनि। सो तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। उन खां अॻु मां तव्हांखे ॿुधाईंदसि रूना लैला जो ख़ूबसूरत आवाज़। उन खां अॻु हिकिड़ी ॻाल्हि इहा बि कंदसि त असीं जॾहिं इंसान पाण में ख़ामियूं ॾिसंदा आहियूं त उन्हनि खे लिकाइण जी कोशिशि कंदा आहियूं, पर जेकर कंहिं ॿिए में ख़ामियूं उणायूं हूंदियूं आहिनि त उन्हनि खे असीं तमामु घणो ज़ाहिर करण जी कोशिशि कंदा आहियूं, उन्हनि खे वधाए बयानु कंदा आहियूं ऐं जेके आदतूं आहिनि न इहे चङियूं आदतूं कोन्हनि के ऐं इन्हनि सां छा आहे त इंसानु बेज़ार थी पवंदो आहे ऐं बेज़ार थी पोइ हिक ॿिए खां अलहदगी इख़्तियार करे छॾे थो ऐं पोइ थिए छा थो त होरिया होरिया इंसानु पंहिंजे दोस्तनि खे विञाए वेहे थो ऐं हिन दुनिया में अकेलो रहे थो ऐं कॾहिं कॾहिं वरी अहिड़ा लफ़्ज़ बि संदसि ज़ुबान ते अची वञनि था।
तारन भरी रात में बस के बुधी रहे आयो उन प्रोग्राम के पसंद भी करे रहे हो नवाब शाह खां मानला बिरोई हिज़्ब जान बिरोई अमीर बख्श चांडियो शहर शोरान बलोचिस्तान का मोहम्मद इसाक रिंद शाह मुराद ईसानी गोट यूसुफ लुंड का हनीफ बलोच ऐं वफ़ा इस्माइल अदा तव्हां चओ था त फौजिया सुमरो असांखे ॿुधायो ईंदड़ प्रोग्राम में इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदसि ॻोठ मलक शाहनवाज़ लॻ कोटड़ीअ खां ताज मोहम्मद ख़ासि कली मोहम्मद मुराद ख़ासि कली तालिब हुसैन लाशारी ऐं मोहम्मद अयूब दावच तव्हां बि अदा प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ॻोठ अबू बकर दुरेजी बलोचिस्तान खां आजिज़ अब्दुल रज़ाक दीन मोहम्मद ऐं ग़ुलाम हुसैन छुट्टो अदा एॾो परे असांजो आवाज़ तव्हां ताईं पहुची रहियो आहे ऐं इहा असांजो ख़ुलूस आहे अलाए तव्हांजी पंहिंजाइप आहे जो एतिरो परे ताईं असांजो आवाज़ तव्हांजी समातुनि ते रसे थो ऐं तव्हां वरी असांखे इहो ॿुधायो था त तव्हां असां गॾु आहियो तव्हांजी महिरबानी तव्हांखे हिकिड़ी शिकायत हुई त अॼु तव्हां जेके आहियो तारन भरी राति जा जेके बि कंपेयर आहियो उहे असां बलोचिस्तान वारनि खे यादि कोन कंदा आहियो प्रोग्राम में जाइ कोन ईंदा आहियो अदा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का असांजे लाइ त वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त एतिरो परे ताईं असांजो आवाज़ तव्हीं कनायो था ऐं वरी मोट बि ॾियो था त असांजे लाइ त तव्हीं ख़ासि थी आहे न त पोइ असीं कीअं न तव्हांखे जॻह ॾींदासीं प्रोग्राम में ही प्रोग्राम आहे अवां सभिनी जे लाइ त जेको बि असांजो सामी ॿुधे थो ऐं जेको असांखे रिप्लाए ॾिए थो जवाबु ॾिए थो मोट ॾिए थो असीं उनखे मान बि ॾींदा आहियूं ऐं जेको असांजो ॿुधंदड़ जेको ख़ामोश आहे सिर्फ़ु असांखे ॿुधंदो आहे पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु न ॾियारींदो आहे असांखे उन जी मौजूदगी जो बि अहसासु हूंदो आहे इन करे तव्हां सभिनी जा लख थोरा आहिनि जो तव्हां असां सां गॾु रहो था ऐं इहा शिकायत हाणे त न कजो तव्हीं त बलोचिस्तान वारनि खे शामिलु कोन थो कयो वञे जुॾे खां वरी भाई ख़ान टालपुर ऐं हाकिम नवाज़ टालपुर ऐं मुख़्तियार अली मेमोड़ हाणे त इहो मुख़्तियार आहियो या मुख़्तियार आहियो इहो वज़ाहत कजो छाकाणि त तव्हां जेको आहे हीउ लिखियो हो न उन में मूंखे मुख़्तार ई लॻो त इन करे मां इहो नालो अव्हां जो पढ़ां पई ॻोठ पीर वसण शरीफ़ ठरी मेरवा ख़ैरपुर खां नाज़िम अली शहर बलोच बि असां सां गॾु आहे ॻोठ जलालदीन कटोर डेरा मुराद जमाली बलोचिस्तान खां आजिज़ रहमतुल्लाह कटोर ऐं शाह बख़्श कटोर इहे बि चवनि था ॼाणी वाणी नज़र अंदाज़ न कंदा कयो अदा इहे वज़ाहत करे चुकसि त तव्हांखे असीं हरगिज़ बि नज़र अंदाज़ कोन कंदासीं अॼु ॾिसो तव्हांजा कार्ड मूं ताईं पहुता आहिनि त मूं तव्हांखे प्रोग्राम में शामिलु कयो आहे इन खां अलावा ॻोठ जान मोहम्मद लाशारी में असांखे ॿुधे पियो असांजो भाउ मोहम्मद इस्माइल लाशारी हाजी गुल हसन लाशारी तव्हां ॿिन्हिनि खे असांजो प्रोग्राम पसंदि आहे इन लाइ अव्हां जी महिरबानी ॻोठ सरदार अली कटोहर पट फीडर खां इहो पट फीडर बि मुंहिंजो ख़्यालु आहे त बलोचिस्तान में ई आहे अदा उतां शाहन ख़ान कटोहर फौजी वकार अहमद कटोहर शहज़ादो चाचा ऐं मोहम्मद बख़्श शहर बि असां सां गॾु आहिनि हाणे त बलोचिस्तान वारनि खे बिल्कुलु बि शिकायत न हुजणु घुरिजे प्रोग्राम तारन भरी राति जे कंपेयर सां ऐं शहर वाही पांदीअ में नज़ीर अहमद लुंड असांखे ॿुधी रहियो आहे तव्हां सभिनी जी महिरबानी अव्हांजा लख थोरा तव्हीं प्रोग्राम में शामिलु थियो था ऐं मौजूदगी जो अहसासु ॾियारियो था सो असां बि कोशिशि कंदा आहियूं त अव्हां जेसि ताईं असां सां गॾु आहियो त तव्हांजो वक़्तु जेको आहे उहो काराइतो ई थिए ऐं तव्हांखे ख़ुशी कजे छाकाणि त तव्हांजो नालो जेकर शामिलु न थींदो त पोइ तव्हीं थोरा नाराज़ थी वेंदा आहियो पर कोशिशि असांजी इहा ई आहे तव्हीं नाराज़ न थियो अचूं था वरी मौसीक़ी ॾांहुं मौसीक़ी जी ॻाल्हि कंदासीं त वरी कुझु सिटूं बि ज़हन में तरी अचनि थियूं सैयद मुर्तज़ा ॾाढा जूं सिटूं आहिनि मूं तोखे हर ख़ुशी अर्पे छॾी मूं तोखे हर ख़ुशी अर्पे छॾी ॿियो त छा पर ज़िंदगी अर्पे छॾी गुल निछावर तुंहिंजी हिकु हिकु नाज़ तां गुलिस्तान जी हर कली तोखे अर्पे छॾी तुंहिंजे रुख जो रंगे रानाई ॾिसी सिज चंड जी रोशनी अर्पे छॾी प्यार पूजा में मिलियो अहिड़ो सुकून प्यार पूजा में मिलियो अहिड़ो सुकून ज़िंदगीअ जी बंदगी अर्पे छॾी
सुना माछा समझा आसान बिया दुश्वार बिया मुझे रमज सुना माछा समझा तजल्ला नूर जवां शम्सो कमर मखमूर जवां हुस्न तजल्ला नूर जवां शम्सो कमर मखमूर जवां सुन फरियादा बुलबुल की सदा जाते गुल बिया ताते खार बिया मुझे रमजा सुना माछा समझा आसान बिया दुश्वार बिया मुझे रमजा सुना माछा समझा जिन ख्वाहिश मुखे मेहरो वफा जो आया बुला दौलत सर जिन ख्वाहिश मुखे मेहरो वफा जो आया बुला इन सारे जहां नम नाज गरीब नादार बिया सरदार बिया मुझे रमज सुना माछा समझा आसान बिया दुश्वार बिया मुझे वायदे तेरे एतबार करो इनकार बिया इकरार बिया मुझे रमज सुना माछा समझा सामिन धरतीअ ते रहंदड़ कंहिं बि माण्हूअ खे असीं पाण खां धार नथा करे सघूं छो त असीं सभई इंसान ऐं इंसानियत जे नाते सां ॻंढियल आहियूं पर इहो तालुक़ु इहो नातो उन वक़्त ताईं फ़ाइदेमंद आहे जेसीं ताईं इंसान इंसानियत जे दाइरे में आहे ऐं इंसानियत जी तक़ाज़ा इहा आहे त ख़ुदा जी मख़लूक़ सां प्यारु कयो रिश्तनि जो एतिराम कयो नंढ वॾाई जी हद रखो ग़रीबी ऐं अमीरीअ जे फ़र्क़ खे ख़तमु कजो ऐं हिक ॿिए जे जज़्बनि ऐं अहसासनि खे पामाल थियण खां बचाइणु घुरिजे सामिन इहा त तव्हांखे बि ख़बर आहे त इंसानियत जे नातनि खे निभाइण जे लाइ दौलत जो हुजणु लाज़मी न आहे ज़रूरत आहे त बसि दिलनि में हिक ॿिए लाइ इज़त ऐं एतिराम जी छो त दिलनि ते नक्श थियल रिश्ता ऐं रुतबा अणमिट हूंदा आहिनि कंहिं शाइरी जूं सिटूं आहिनि त हिननि हेतिरनि सारनि चेहरनि में हिकु मुरकंदड़ चेहरो मुंहिंजी अखियुनि में ईअं चिटिजी वियो आहे जो हर चेहरो मिटिजी वियो आहे बसि हिकु उहो ई चेहरो अणमिट थी वियो आहे दिलि जे पुख़्ते चेहरे ते
दफ़ो लिखियो पको तारन भरी रात के पसंद करे रहिया आहिनि मिठी थरपारकर खां एजाज़ अली बलोच वाहिद बख़्श ऐं पप्पू जान ऐं थरपारकर खां ई असांजो नंढड़ो भाउ आहे एडी गजू जेको रेडियो पाकिस्तान जे सभिनी प्रोग्रामनि सां तमामु घणी मोहबत करे थो ऐं उन प्रोग्रामनि खे पाण बि ॿुधे थो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधाए थो फेसबुक ते लाइव हलाए करे ऐं तमामु सुठी कोशिशि आहे ऐं महिनत करे थो ई नंढड़ो वॾो सोदा तव्हांजी बि महिरबानी ऐं घोटु शाह मोहम्मद सोडर खां वली मोहम्मद खोसो यासीन अहमद चांडियो ऐं अब्दुल गफ़ार चांडियो बि असांखे ॿुधनि पिया राजवा बदीन खां वफ़ा मुनवर जमाली ऐं सूंह जमाली बि असां सां गॾु आहे घोटु आलम जरवार खां वफ़ा दोस्त अली जरवार सदाम हुसैन शाहिद अली इनायत अली ऐं अयाज़ अली जरवार बेराणी खां मौला बख़्श मरी कोटड़ी खां रजब बुगियो रेडियो ख़ैरपुर ते असांखे ॿुधनि पिया ड्यूटी ऑफिसर इलियास लाशारी बूथ ऑपरेटर हमीदुल्ला सियाल शिफ्ट इंचार्ज तनवीर शाह ऐं अनाउंसर अयाज़ अली मेमोड़ अवां सभिनी जी महिरबानी ऐं वेंदे वेंदे प्रोग्राम जी आख़िरी पेशकश अवां सभिनी जे नाम
ख़ासि बिल्किस ख़ान अवां ताईं पहुचाए रही है। प्रोग्राम तारन भरी रात जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुची रहियो आहे। पेशकश हुई आहे रोशन अली कलोड़े जी ऐं स्टूडियो इंजीनियर तौफ़ीक मेमून, निगरां हाजी मोहम्मद खोखर, ड्यूटी ऑफिसर राहिल अहमद ऐं नौसर अब्दुल मजीद मुग़ैरी सां गॾु परवीन राजपर अवां खां मोकिलाईंदी अवां खे ॿुधाईंदी वेंदसि त हीउ सूबाई नशरियाती राब्ते ते प्रोग्राम अवां ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां। हाणे रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं ॿुधी सघंदा। मूंखे वरी मिलण ताईं जो इजाज़त। अलावाई जेॾा पेर तेॾा ख़ैर।